ज़ुल्म जी इंतहा खारो रूरल हेल्थ सेंटर कातिल गाह बणिजी वियो। घारो सेहत मर्कज़ ते निट मां उथारण ते डॉक्टर मछड़जी पियो। रिपोर्टर फहद मुस्तफा जोखियो सां बदतमीज़ी। तव्हां अंदर छो वेठा आहियो? तव्हांजो कमु आहे मरीज़नि सां। ॾिसो न डॉक्टर किथे आहिनि, मेन डॉक्टर किथे आहिनि? हिनखे अञा ताईं रेफर न कयो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वीडियो में हिकु हादसे जो ज़ख़्मी मिस्री बलोच बेहारो मददगार बेड ते पियल आहे, पर डॉक्टर को बि हुन जे मथां मौजूद न आहे, जेको बाद में तड़पी फौत थी वियो। नाज़रीन, तव्हां हिन वीडियो में ॾिसी रहिया आहियो त माण्हुनि पारां पाण मददगार थी मरहम पट्टी कई पई वञे ऐं डॉक्टर सोचण ते मजबूर आहे त मां छा कयां। वीडियो में ज़ाहिर ॾिसण में अची रहियो आहे त हू नशे जी हालत में आहे। तव्हां हुन जो मुंहुं ॾिसी सघो था त हू कहिड़े तासुर सां ॾिसे थो, डॉक्टर लॻे थो या न। घारो वासियुनि जा वीचार। हिन ज़ालिम इंसान दुश्मन डॉक्टर खे फौरी तौर ते हटायो वञे। काफ़ी त करप्ट जे अखियुनि में उहो भुगल कंडो हूंदा आहिनि जेको उन्हनि जे अखियुनि में पियो चुभंदो आहे। फहद जी मेहनत खे सलाम। डॉक्टर जे अंढंगे रवे जी मज़म्मत कजे थी। खिलाफ़ फौरी कार्रवाई करे खेसि हटायो वञे। मरफ नाकाम इदारो आहे, माण्हुनि खे को बि रिलीफ न ॾेई सघिया आहिनि। एनजीओस मरफ सरकार जी घारे RHC ते मुक़रर अॻवान रिटायर्ड डॉक्टर खे फौरी तौर ते बरतरफ़ करे घारे वासियुनि खे इलाज जूं घुर्बल सहूलतूं मुहैया कयूं वञनि। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं त मरफ इदारे पारां जेको रिटायर्ड MS आहे सरवर शेख, उनखे रखियो वियो आहे ऐं उन लखे रुपए जे मालियत वारा वण पिण विकिरो करे छॾिया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿी ब्रेकिंग न्यूज़ ॾींदो हलां त घारो रूरल हेल्थ सेंटर जी आइस डिपार्टमेंट में प्राइवेट डॉक्टर जी राइश रूरल हेल्थ सेंटर घारो खे हू किरायो अदा करे रहियो आहे। आइस डिपार्टमेंट जूं सभई मशीनूं कबाड़ीअ खे विकिरो कयूं वयूं। सूबाई वज़ीर सिहत असरा पेचो खां घारो वासियुनि जो मुतालबो त जल्द खां जल्द नोटिस वठे, न त कई जानू ज़ियान थियण जो ख़तरो। कैमरामैन जावेद सां गॾु फहद मुस्तफा जोखियो, पंहिंजी अख़बार घारो।